अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं आवां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शामा एके ॾारीअ जी सकण बरसां बिन रोड हादसनि में 27 ॼणा ज़ख़्मी। सकण बरसां नेशनल हाईवे पंजू मेल स्टॉप ते पुलिस मोबाइल ऐं मुसाफ़िर वैन में टक्कर नतीजे में 13 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन में 19 मुसाफ़िर ऐं 4 पुलिस एहलकार औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। कुझु ज़ख़्मियुनि जी नाज़ुक हालत हुअण करे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल। सकण बरसां पुनल खान चांडियो जे पुलिस थाणे जे मोबाइल तेज़ रफ़्तार हुअण करे हाईवे ते चढ़ण दौरान कंडियारो खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर वैन पुलिस मोबाइल सां टकराइजी वई। नतीजे में काज़ीअमद जो रहवासी अज़ीज़ुल्लाह कंडियारे जो रहवासी फिदा हुसैन रिंद, नज़ीरा फहद सोलंगी, महमीर रिंद, शाज़िया रिंद, ज़रबानू रिंद, इकबाल चन्नड़, अनीला चन्नड़, इलाही बख्श रिंद, इम्तियाज़ रिंद, कासिमाबाद हैदराबाद जा रहवासी आरफा सलमा ऐं मोहम्मद जाफ़र, नौशरो फिरोज़ जा रहवासी वहीदा राजपर, सकरण जो रहवासी इलाही बख्श रिंद। जॾहिं त गश्ती पुलिस मोबाइल में कांस्टेबल अता मोहम्मद भंगवार, गुल हसन ज़लदारी, गुलाम सरवर, शरफुद्दीन ज़लदारी शामिल आहिनि। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुअण करे हैदराबाद ऐं नवाब शाह अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त कुझु ज़ख़्मियुनि जी सकरण तलका अस्पताल में ट्रीटमेंट कई पई वञे। ॿी तरफ़ इस्लामाबाद खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच सकरण बाईपास चोथों मेल स्टॉप लॻत तेज़ रफ़्तार कोच टायर बस थियण करे ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी मरी बिरादरीअ जे कखवान घर में दाख़िल थी वई। बस में सवार कराची वासिल मुस्मा सलमा ज़ाल नई मैमण ऐं संदसि 5 सालनि जो ॿारो गुलाम मुस्तफ़ा, फातिमा ज़ाल रियाज़ शाह, हरीपुर पंजाब जा रहवासी मोहम्मद रफ़ीक वलद शेरबार गुजर मामूली ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त कखावन घरनि में मौजूदु माण्हुनि खे को बि जानी ऐं माली नुक़सानु न पहुतो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।